अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मंजूर शेख ऐं साईं यूनिस बर साहब हाज़िर आहियूं तव्हां सां। ऐं पाण अॼु फोकस कंदासीं हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां जेको कुवत जो हिकिड़ो तमामु वॾो मुज़ाहिरो थियो ऐं इन जो फोकस जेको हुयो उहो साॻी तहरीक आहे जेका सिंध जे अंदरि क़ौम परस्त पार्टियुनि जे तरफ़ां हलंदड़ आहे त जेके सिंध जा ॿेट आहिनि उन्हनि जी मालिकी जेकी आहे उहा वापसि सिंध खे थिए। ऐं अॼु असां इन इवेंट जो तर्जुमो बि कंदासीं ऐं हिन में काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल थियण जी ज़रूरत आहे। हिन खां पहिरियों बि असां हिकिड़ो प्रोग्राम कयो जंहिंमें पाण इन ते बि ॻाल्हि ॿोल कईसीं त सिंध जे अंदरि काफ़ी पढ़ियल लिखियल माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजो इहो ख़्यालु आहे त सिंधियुनि जी जेका हीअ क़ौमी तहरीक आहे या पाकिस्तान में जेका मुख़ालिफ़ धुर जी जेका तहरीक हले पई उनजो हिसो हुजणु घुरिजे, छाकाणि त ॿिन्ही तहरीकुनि जो जुड़ाव आहे, ॻंढापो आहे नेचुरली, ऐं उहा अमली तौर बि इहा शइ असांखे नज़र अचणु घुरिजे। मैं साहब तव्हांजे नज़र मां गुज़रियो हूंदो, मां जगदीश आहूजा ऐं साईं शवाब ओस्ते साहब सां गुफ़्तगू कई हिन सिलसिले ते। ओस्ते साहब सोशल मीडिया ते त पाकिस्तान जे अंदरि गैर मामूली बयानियो आहे जेको पहिरियों न आहे। सेंट्रल पंजाब वॾे पैमाने ते पाकिस्तान जी पॉलिटिकल तहरीक में हर अवल दस्ते जो किरदारु अदा करे थो, तंहिंजे करे जेके कॉम्पर्स पार्टियूं आहिनि उहे पाण खे तहरीक सां गॾु आहिनि। उनखे वरी साम्हूं रखी जगदीश आहूजा जंहिंखे सिंध में जेको आहे उहा चङी हिकिड़ी क्रेडिबिलिटी हासिलु आहे, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, पॉलिटिकल कारकुन आहे ऐं SUP सां हिन वक़्तु काफ़ी सरगर्म किरदारु अदा करे पियो। उन सां बि ॻाल्हि ॿोल थी। असांजे नाज़रीन यकीनन उहो प्रोग्राम ॾिठो बि हूंदो, जिन नाहे ॾिठो उहे महिरबानी करे ॾिसनि त हुननि जो बि पॉइंट ऑफ व्यू जेको आहे उहो असांजे साम्हूं अची वेंदो। पर अॼोको जेको शो हो मेयर साहब कीअं नज़र आयो? व्हाट वाज न्यू? नई कहिड़ी शइ हुई, छा हुयो? हिन खां पहिरियों बि जेको आहे उहे कॉम्पर्स पार्टियूं इंडिविजुअली पंहिंजे कुवत जा मज़ार कंदियूं रहियूं। साईं गुज़ारिश ई आहे त अॼु त सॼो हैदराबाद जा सभई रोड रस्ता घिटियूं जेके आहिनि से क़ौमी तहरीक जे कारकुननि सां भरियल हुयूं ऐं तमामु वॾो इज्तिमा हो। ऐं उन इज्तिमा जी ख़ासि जेका मुंहिंजे हिसाब सां जेका वॾी मुतासिर कन क़िस्म जी ॻाल्हि हुई उन में असांजे औरतुनि जो जेका नुमाइंदगी हुई। हज़ारनि जे तादाद में औरतूं जेके आहिनि से इन सॼे एहतजाज जो हिसो हो। त मां सम्झां थो त जेकॾहिं असांजी औरत सुजाग थींदी त पोइ मां सम्झां थो त असांखे मंज़िल बि आसान थी वेंदी। त औरत ई जेको आहे सो क़ौमुनि जी जेका आहे सा ईअं सम्झो को नुमाइंदा फर्द बि थिए थी ऐं क़ौमुनि जी जेका आहे सा जेका जुड़त थिए थी उहा बि हिकिड़ी ठाहे थी। छो त औरत जेको आहे सो हिकिड़ो ख़ासि घर जे हवाले सां ऐं पंहिंजे क़ौम जे हवाले सां हिकिड़ो ख़ासि किरदारु थी रखे। हर जेकॾहिं शादीशुदा औरत आहे त 2-4 ॿार आहिनि, मुड़ुस आहिनि, उहो हिकिड़ो फैमिली हिकिड़ो एको थिए थो। त उन हवाले सां मां सम्झां थो एॾी औरतुनि जी एॾी जेका आहे सा नुमाइंदगी मूं अॻे कॾहिं न ॾिठी आहे जेका हैदराबाद में अॼु थी। ऐं हैदराबाद में साईं जलाल महमूद शाह बावजूद तमामु घणी बीमारी जे बि उहो इहो सम्झो त जीअं पाण खे खणाए हाज़िरी ॾिबी आहे, उन हाज़िरी ॾिनी तक़रीर त न करे सघियो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जी जेका आहे सा नुमाइंदगी साईं ज़ैन शाह कई ऐं तरक़ी पसंद पार्टीअ जी नुमाइंदगी डॉक्टर कादर मक्सी कई ऐं GSN क़ौमी महाज़ जी नुमाइंदगी सनान कुरैशी साहब कई। GSN तहरीक जी नुमाइंदगी जेको आहे सो रियाज़ चांडिया साहब कई ऐं अहिड़े नमूने सां जमियत उलमा इस्लाम जो बि ख़ासो तइदाद हुते मौजूदु हुयो। पर आम जेको माण्हू आहे उन में हिकिड़ो तमामु घणो ग़म ऐं गुस्सो आहे। छो त उहे सम्झनि था त जेकॾहिं अॼु ॿेट विया सुभाणे कराची वेंदो ऐं पोइ असां ते सिंध जी जेका मालिकी वारो जेको आहे उन ते हिकिड़ो सुवाल या निशान पैदा थी वेंदो। तंहिं करे हू इन हिसाब सां आम मासिस जेका आहे सा कॉन्शियस आहे। हैदराबाद जी अॼु जलसे हिकिड़ी नई तारीख़ रक़म कई आहे। मां सम्झां थो त इन हवाले सां असांखे पंहिंजे मंज़िल जे हवाले सां या पंहिंजे क़ौमी हक़नि जे जदोजहद जे हवाले सां हिकिड़ी नई विख आहे जेका अॼु हैदराबाद खई आहे।
ॿ टे शयूं मुंहिंजे ख़्याल में इम्पोर्टेंट आहिनि जिन खे ॾिसणु घुरिजे। हिकु त औरतुनि जी जेका शमूलियत आहे, कराची में बि जॾहिं अवामी तहरीक जेको आहे रोडनि ते आई त उन में औरतुनि जो हिकिड़ो सुठो ख़ासो तइदाद जेको आहे असांखे नज़र आयो। ऐं हिकिड़े वॾे अरसे खां पोइ हिते माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त असांखे सिंधियाड़ी तहरीक एक्टिव ऐं उनजो हिकिड़ो रिवाइवल नज़र अचे थो। यकीनन अवामी तहरीक सिंध कमेटी जो जेको आहे हिसो आहे ऐं उन्हनि जी जेका शमूलियत, वरी जेके ॿियूं पार्टियूं समिरियूं आहिनि उन्हनि जी महिनत, उन्हनि जी बि औरतुनि जी विंग आहे। सही, तरक़ी पसंद पार्टी जूं बि औरतूं हुयूं, सिंध यूनाइटेड पार्टी जूं बि औरतूं हुयूं, ॿियूं बि औरतूं, ख़ासि करे असांजा ज़िला जेके हैदराबाद जे भर पासे वारा ज़िला, बटियारी थियो, टंडो मोहम्मद खान थियो, टंडो अलायार थियो, हैदराबाद पाण थियो, ऐं जाम शोरे जी तमामु घणी नुमाइंदगी हुई इन जलसे में। हा हा, जाम शोरो थियो। उन खां पोइ नूरियाबाद वारा इलाइक़ा थिया, काचो थियो, काचे वारा इलाइक़ा आहिनि। हा, सिंध जे पॉलिटिक्स में हूअ बि सिंध जे लाइ पॉलिटिक्स कंदड़ जेके पार्टियूं हुयूं उन्हनि में अवामी तहरीक वटि सिंधियाड़ी तहरीक जी शिकिल में हिकिड़ी तमामु वॾी तमामु घणी औरतुनि जो अंग आहे। उनजी तमामु घणी इन सिलसिले में जदोजहद आहे ऐं असां सिंध जा सभई सियासी कारकुन उनखे एप्रिशिएट कंदा आहियूं। साईं, एग्जैक्टली। उन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे डॉक्टर कादिर बख्शी जी पार्टी आहे, ॿियूं जेके पार्टी, उनजी बि औरत विंग आहे। अहिड़े नमूने सिंध यूनाइटेड पार्टी जूं औरतूं, उनजी बि औरत विंग आहे, पर लाज़िमी तौर ते अवामी तहरीक जी औरतुनि जो तइदाद वधीक हुयो। ओके, पर हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे उहा जेका जगदीश सां ॻाल्हि बि थिए पई कल्ह वारे प्रोग्राम में, उहा बि ॾाढी इंपॉर्टेंट आहे जेका रखणु घुरिजे। छाकाणि त सिंध जे अंदरि इहो ख़ासि क़िस्म जो हिकिड़ो कंसर्न बि रहियो आहे त भई इतिहाद थियनि था कॉन्फ्रेंस पार्टियुनि जा, पर जेका पार्टी मिसाल तौर ते उन खां हटी करे जेके ॿियूं पार्टियूं हुन उन्हनि कारकुन वॾे पैमाने ते उन नमूने सां शरीक नथा थियनि, क़यादत शरीक थिए थी। जगदीश जो चवणु हुयो त हिन दफ़े समूरी कॉन्फ्रेंस पार्टियुनि जेको आहे पंहिंजनि पार्टियुनि खे बि मोबिलाइज़ कयो आहे त उन्हनि जो रैंक एंड फाइल बि वॾे पैमाने ते जेको आहे उहो इन एहतजाज में, इन मुज़ाहिरे में मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद में असांखे नज़र आयो। तंहिंजे करे असांखे हैदराबाद वॾे पैमाने ते जेको आहे उहो माण्हुनि सां बिल्कुलु जीअं टिमटार चइबो आहे ईअं नज़र आयो। सभिनी मां सम्झां थो जेको 15 तारीख़ ते कराचीअ में जेको सिंध जो इज्तिमा थींदो बेटनि जे ख़िलाफ़, उहो मां सम्झां थो हैदराबाद खां बि सवायो थींदो, छो त कराची जेको आहे सो मेट्रोपॉलिटन शहर आहे ऐं हिते सिंध जो तमामु घणो जेको आहे सो तइदाद आहे ऐं सभई सियासी पार्टियूं जेकॾहिं से 15 ॾींहं पंहिंजी जागृता मुहिम बि शुरू कंदियूं त मां सम्झां थो त हिते कराची जे अंदरि बि हैदराबाद जेतिरो इज्तिमा थींदो, मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक थींदो, न त इन खां घटि बि कोन थींदो। ओके, यानी इन जो मतिलबु आहे त हैदराबाद वारे इन मुज़ाहिरे, इन शो जेको आहे उन मुंहिंजे एतबार खां ॿ शयूं जेके आहिनि उहे अचीव करे वरितियूं आहिनि। हिकिड़ी त इहा आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कराची खां पहिरियों हिकिड़ी तमामु वॾी एक्सरसाइज़ आहे, मोबिलाइज़ेशन आहे जेका हैदराबाद जे करे थी वई। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका ॻाल्हि पाण कल्ह बि कयूं पिया ऐं काफ़ी माण्हू हुन ते ॻाल्हि ॿोल कनि था त कॉन्फ्रेंस पार्टियूं पाण खे उन लेवल ताईं आणनि ऐं साबित कनि जो मुल्क जे अंदरि जेका अपोज़िशन जी जेका तहरीक आहे, जेको इतिहाद आहे, उहो उन ते हिकिड़ो प्रेशर अचे त सिंध जे अंदरि हेॾी सारी वॾी तहरीक आहे, उहा मुल्की जेका मजबूरी तहरीक आहे अपोज़िशन जी, उन जो हिसो छो न बणिजे। बिल्कुलु सही। सिंध जे सियासी पार्टियुनि खे पाकिस्तान जी जेका जमहूरी तहरीक आहे उन जो हिसो थियणु घुरिजे, छो त असां पाकिस्तान खां ॿाहिरि ई कोन आहियूं ऐं पाकिस्तान में रहूं था। पाकिस्तान जा ॾुख सूर जमहूरियत ऐं जेके बि पाकिस्तान जे अंदरि भलायूं या उणायूं थियनि थियूं उनजो डायरेक्ट असरु सिंध जे माण्हुनि ते बि पए थो। ऐं मां इहो सम्झां थो त इहो पहिरियों दफ़ो जेका हींअर पीडीएम जी तहरीक आहे उन में नंढनि सूबनि जो एजेंडा पहिरियों दफ़ो उन ते फोकस थियो आहे ऐं उहो फोकस बि डोमिनेट फोकस थियो आहे। तव्हां ॾिठो त गुजरांवाला खां वठी असांजी जेको आहे सो पीडीएम जे जेको सरबराह आहे मौलाना फज़लुर रहमान, उते सिंध जे बेटनि जी 18 तरमीम जी ऐं सिंध जे नंढनि सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि कई ऐं पोइ जॾहिं उहो कराचीअ ते उहो काफ़िलो पुॻो त पोइ इहा ॻाल्हि बिलावल बि कई ऐं महमूद चकज़ई वॾो हिकिड़ो मुदलिल
क़िस्म जो माण्हू आहे, वॾो जेको आहे सियासी दानिश्वर आहे, जहिड़े नमूने सां दलील सां उहो ॻाल्हि करे थो त उहा त ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि आहे। ऐं उन सां गॾु वरी जेकॾहिं अख्तर मेगल बि हुजे ऐं डॉक्टर मालिक बि हुजे, पोइ त मां सम्झां थो त फोकस ई हिन दफ़े सॼी तारीख़ ते कोयटा में बि फोकस ॿेट हुया, 18 तरमीम हुई ऐं मिसिंग पर्सन्स हुयो, कराची वारा जेके एपिसोड हुया जंहिंमें मुबीना तौर ते अगवा हुयो, आईजी जो, इहे सभु शयूं ॻाल्हियूं जेके आहिनि से थियूं ऐं हिकिड़ी नई जदोजहद आहे। जेकी आहे उहा फॉर्मली इनवाइट करे क़ौम परस्तनि जे हिन इतिहाद खे एतिरो प्रेशर अॼु डेवलप थियो, छा ख़्याल आहे तव्हांजो? साईं, हाणे हुननि जो इहो ख़्यालु आहे त हुननि इतिहाद ठाहियो आहे उहे पार्टियूं जेके क़ौमी असेंबली में जंहिंजी निमाइंदगी आहे, उनमें पोइ वरी पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट बि शामिल आहे, उहा बि उनजे जहिड़ो कर इतिहाद में कराची में बि उनजे जेको आहे सो नुमाइंदगी थी ऐं दावर साहब जेको आहे सो तक़रीर कई ऐं कोयटा में पर उनखे सिक्योरिटी एजेंसीज़ इहा इजाज़त न ॾिनी ऐं उहो एयरपोर्ट खां उनखे मोटायो वियो, हू हुते तक़रीर न करे सघियो। ऐं इहा गुंजाइश पैदा कजे, ॾिसो सिंध जूं पार्टियूं जेके आहिनि सिंध जूं जेके पार्टियूं आहिनि पीडीएम खे उन्हनि जे लाइ दावत ॾियणु घुर्जे, छो त हुननि जो तमामु घणो मासिस जो जेको आहे जेको आहे खे अपील कनि थियूं सिंध जूं पार्टियूं, ऐं जेका जमहूरी पाकिस्तान जी जमहूरी तहरीक हलंदड़ आहे उनमें हू मददगार थी सघनि थियूं ऐं सिंध खे बि हिकु मर्कज़ बणाए सघनि थियूं। नो डाउट पीपुल्स पार्टी शामिल आहे ऐं पीपुल्स पार्टी सिंध जी त वॾी नुमाइंदा पार्टी आहे, पर जेको वर्कर्स जो तादाद सिंध जे कॉम्पर्स पार्टियुनि वटि आहे, एॾो मुतहरिक तादाद, उहो शायदि पीपुल्स पार्टी वटि हिन वक़्तु न रहियो आहे। बेनज़ीर साहिब जे वक़्त में हुयो, जुल्फ़कार अली भुट्टे जे वक़्त में हुयो, पर हिन वक़्तु न रहियो आहे। तंहिं करे जेकॾहिं सिंध जा नेशनलिस्ट इन तहरीक जो हिसो थींदा ऐं पीडीए में उनखे पंहिंजी तहरीक सां सलाही दी त तहरीक जे लाइ सुठो सवण थींदो। अच्छा, अयाज़ लतीफ़ अली जो पाण खे कॉम्प्रेस जे इतिहाद सां कनेक्ट करण में कहिड़ी रुकावट जो शिकार आहे? तव्हां हिन ते सोचींदा रहंदा हूंदो, छा रीज़न छा आहे? माण्हू घणा चवनि था त बाक़ी अयाज़ जेको आहे उहो हिन तहरीक खां परते आहे, इंडिविजुअली हुन सॼो हिकिड़ो पंहिंजो पार्टी जो प्लान ॾिनो आहे लॉन्ग मार्च जो, पर सिंध जी वारी हीअ कमेटी जेकी आहे साईं जलाल शाह जे पार्टीअ जे होस्टिंग में, उनजो हिसो छाजे करे कोन थो थिए? बुनियादी तौर ते हू जेको आहे सो जेको जीडी आहे उनजो हिसो आहे ऐं हालांकि जीडीए बि ॿेटनि जे हवाले सां मुखालफ़त कई आहे, पर उहा जेका सघारी मुखालफ़त जेका आहे, जेका थियणु घुर्जे, उहा जीडीए न कई। जीडीए हिन सिलसिले में न को एहतिजाज कयो आहे, न को जलसो कयो आहे ऐं न को, पर असेंबली जे अंदरि हुननि जेको आहे सो इन ॿेटनि जेका अथॉरिटी ठही आहे, वफ़ाक़ी अथॉरिटी आहे, उनजे ख़िलाफ़ वोट ज़रूरु कयो आहे, ज़रूरु कयो आहे। तंहिंजे करे हाणे शायदि अयाज़ लतीफ़ अली जो साहब इहो थो चए त मां जीडीए जो बि हिसो बि रहां ऐं क़ौमी तहरीक जो हिसो बि रहां, पर मां सम्झां थो अयाज़ लतीफ़ अली जेके बि हिन में सिंध एक्शन कमेटी में शामिल थियणु घुरिजे। हा साईं, मुंहिंजे ख़्याल में त हैदराबाद वारो जलसो आई होप ॿियनि सक्सेसफुल जेके एहतिजाज जा जेके तरीक़ा आहिनि ऐं जेका कुवत खे रोडनि ते आणणु पुरअमन नमूने सां, उनजे लाइ तमामु वॾो मददगार साबित थींदो। ऐं पाण बजाते ख़ुदि हैदराबाद वारो शो जेको आहे उन हिकिड़ो बेंचमार्क ज़रूरु मुक़ररु कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में अॼु जे लाइ एतिरो। पाण नाज़रीन खां वठो इजाज़त, वरी सुभाणे हाज़िर थींदासीं दोस्तो, मां ऐं यूनिस साहब। तेसिताईं पाण वठूं था इजाज़त। अल्लाह जुमा।